अरबें रुपयनि जी करप्शन केस में गिरफ़्तार शर्जील मेमण जी चूंड मुहिम लाइ महांगियूं 250 गाॾियूं ख़रीद करे रावल हाउस टंडोजा में बीहारियूं वयूं आहिनि। ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन जे कानून जी भञकड़ी कंदे महांगियुनि गाॾियुनि जो काफ़िलो तयारु कयो वियो आहे। शर्जील मेमण 5 अरब रुपयनि जी करप्शन केस में गिरफ़्तार थियण खां पोइ जेल में आहे। पीपी खे सिंध असेंबली लाइ पार्टी टिकट ॾिनी आहे। पार्टी अॻुवाण कैदी उम्मीदवार जी चूंड मुहिम लाइ इलेक्शन कमीशन जे कानून जा बखिया उडेड़ींदे नयूं टोयोटा 250 खां वधीक महांगियूं गाॾियुनि जो काफ़िलो तयारु करे वरितो आहे। सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि मूजिब अक्सर गाॾियूं ख़रीद कयूं वयूं आहिनि ऐं कुझु मसवाड़ ते पिण वरितियूं वयूं आहिनि, जॾहिं त शर्जील इनाम मेमण जी चूंड मुहिम हलाइण लाइ 2500 माण्हुनि खे दिहाड़ीअ जी बुनियाद ते रखियो वियो आहे। शर्जील इनाम मेमण जे कोऑर्डिनेटर ज़ीशान मेमण जो चवणु आहे त इहे गाॾियूं ख़रीद न पर भाड़े ते वरितियूं वयूं आहिनि।